नासिर लकी गुलाम शाह में 62 जे ॾाढ ख़िलाफ़ जोड़े जा बिरादरी जे औरतुनि ऐं मासूम ॿारनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। रवाई सां पेश आहे मिरान टीवी जे रिपोर्टर ज़ेब जोखियो जी हीअ रिपोर्ट। कुल लखी गुलाम शाह शहर के जूने जा माला में असां मौजूद आहियूं, जिते जूने जा बिरादरी के औरतुनि ऐं मासूम बचड़नि जेको आहे सो 62 शख्स खिलाफ़ एहतजाज कयो आहे। संदन चवण आहे त हुननि जो हुन 62 शख्स ॾांहुं कुझु ॾेती लेतीअ जो मसइलो आहे। हुननि ॾांहुं हू कर्ज़ जा पैसा रहियल आहिनि, बजाए हू 62 शख्स पैसा ॾियण जे हू इन्हनि खे मुसलसल थ्रेड करे पियो, धमकाए पियो ऐं मथनि कूड़ा केस दाख़िल कराए पियो। अचो त एहतजाज में जेके शरीक आहिनि जूने जा बिरादरी जूं जेके औरतूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं तो वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। इहो थी वियो त चए मूंखे मींहुं वठी ॾियो, वरी असांजे भाउ चयो हाणे कंहिं वक़्तु आहे नंढे मज़दूरी कई आहे, अॼु मां हिनखे माल वठी थो ॾियां। हिन वठी ॾिनोसि त वरी हाणे असांखे धमकियूं ॾियणो हो, कर्ज़ु वठणु वई आहियां त मां थी चवंदा मां न्याणी थी आई तमांव त मुंहिंजे न्याणीअ ॾे ॾिसो भाउ असां ग़रीबनि सां मदद कयो, पैसा ॾियो। तंहिं ते मूंखे वरी वठी धिका ॾेई मूंखे हेठि केरियो थो, पर पैसा असांजा 5 में जा हुया, 18 लख हा। तंहिंमें मां उन्हनि खे चयो असांजे दर ते पाण हबे त बीमार हो कयूं वेठा आहिनि, असां घटि वधि था ॻाल्हाइनि, दर था वञनि। शोएब रोशन इहे टई मूंखे धिका ॾेई फर्श ते केरियो त वरी मां चयोमांसि असां चङाई कई, मां न्याणी थी तोॾे आई आहियां, तूं केरु बाबा असांखे धिका थो ॾे, कर्ज़ बि असांजो, धिका बि असांखे थो ॾे। इहो ज़ुबैर अंदरि वेठो पार कटाई त 7 ते। हाणे असांजो अलाह जे नाले ते अपील आहे त इहा ई त असां सां नजाइज़ियूं न हक़ था कनि, असां हक़ कयो। असांजो एशेशो DSP साहब खे अपील आहे त असांजे भाउनि सां को नजाइज़ी छो कयईं, कर्ज़ बि असांजो, असांजे भाउनि खे ॿधाए बि धमकियूं बि, वरी जे असां कर्ज़ वठ, असांजो कर्ज़ आहे रोशन भोटे ॾे, उहो हाणे उन खां जो घुरूं था त उहो असांखे धमकियूं, हुनजो पुटु ज़ोएब रोशन ऐं गुलशन उहे असांखे धमकियूं रहंदो, असांजे राति जो बि अचे होटलनि ते धमकियूं त तव्हांखे ॾिसी रहंदासीं, तव्हांखे ईअं कर्ज़ बि असांजो, FR बि असां ते कटाईंदो। हाणे धमकियूं बि अञा असांखे था ॾियनि। तंहिंमें असांजे वॾेरे ॻोठ जो वज़ीरात जे एरियार ख़ान असांजो फ़ैसिलो कयो आहे, उन में हाणे पोइ बि असांखे धमकियूं, उन चयो त हुनखे कर्ज़ ॾिनो वञे, पुट जो पीउ कर्ज़ लाहींदो आहे, हाणे वरी असांखे कर्ज़ ॾींदे रहंदो, असांखे धमकियूं था ॾियनि। माल वठी ॾिना अथई, हुनखे क़ुर ॾेखारियो त बाबा मुंहिंजी कारपत ख़राब थी वई आहे, मां सां कानून भलाई कर कान उन वजूद में क़ुर खे ॾिसी हिन ते भलाई कई आहे। वरी पोइ हुनखे पोइ हे कर्ज़ घुरण विया आहिनि, पोइ बि जेको आहे सो हो अञा बि हिननि सां विड़े थो त बाबा कर्ज़ मुंहिंजे पुट ॾे अथव, माॾे न अथव, बाबा पुट बि हिन जो, पीउ बि हिन। ज़ेब जोखियो, मिरान टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।